असां सिंधी संगत पारां जेका हिकु ॿी नर्सरी राइम कॉम्पिटिशन शुरू कई आहे, उहा असां शुरू कई आहे हर शहर में अलॻि अलॻि। ऐं उन जो ख़ासि मक़सदु इहो आहे त उन शहर जा जेके ॿार आहिनि, जेतिरा बि सिंधी ॿार आहिनि जिन जी उमिरि 3 सालनि खां 8 सालनि जी आहे, उहे सभई इन नर्सरी राइम कॉम्पिटिशन में शामिलु थियनि। 3 बैतनि मां को बि हिकिड़ो बैत, 3 राइम्स मां का बि हिकु राइम ॿार खे यादि करणी आहे ऐं उन जो वीडियो कढी मोकिलिणो आहे। हाणे हिन में असीं चाहियूं था त हर शहर जा कोऑर्डिनेटर्स हुजनि, जीअं कोऑर्डिनेटर्स पाण इंट्रस्ट वठी इहो कमु करे सघनि था। जीअं हिते हिन चयो मां अजमेर जी आहियां, अलवर जी आहियां, जोधपुर जी आहियां, मंदसौर जी आहियां, त मां चाहींदसि त इहे सभई शहर जेके तव्हां हिते अॼु चया आहिनि, तव्हां पंहिंजनि शहरनि में ज़रूरु सुञाणंदियूं हूंदियूं उन्हनि माण्हुनि खे, उन्हनि ज़ालुनि खे, लेडीज़ खे जेके हिन कम खे कोऑर्डिनेशन सॼो रिथाइते नमूने में हलाए सघनि। छाकाणि जो हीअ बि जेका ॻाल्हि आहे, भले उन में हर कंहिं शहर जा 500 ॿार शायदि शामिलु थियनि, पर उन्हनि खे हिकिड़ो त प्रमोट करणु, माना मार्केटिंग करणी आहे सवले नमूने में। सभिनी स्कूलनि में बि शायदि वञिणो पवंदो, त स्कूलनि में वञी जुदा जुदा प्रिंसिपालनि खे चवणो आहे त तव्हीं पंहिंजे ॿारनि खे घटि में घटि व्हाट्सएप मैसेज मोकिलियो त हीअ कॉम्पिटिशन थिए थी सिंधी ॿारनि जे लाइ आहे, ऐं इन में 31 जनवरी खां पहिरीं ताईं पंहिंजे ॿारनि खे हीअ मैसेज मोकिलियो, माइटनि खे। ऐं थी सघे तव्हां वटि के सिंधी टीचरूं हुजनि त उन्हनि खे बि चओ त इन्हनि ॿारनि खे सिंधीअ में इहो बैत सेखारी। थी सघे थो के प्रिंसिपाल ॾाढो सुठे नमूने में तव्हांखे साथ ॾियनि, के न ॾियनि, के हरू भरू जेकॾहिं सिंधी मैनेज्ड स्कूल्स आहिनि उहे शायदि ज़रूरु कनि, पर इहो कमु करण जे लाइ असांखे घटि में घटि हर शहर में 2 माण्हू खपनि। हिन महिल ताईं असांखे जेके कोऑर्डिनेटर्स मिलिया आहिनि उन्हनि शहरनि जा नाला आहिनि इंदौर, बड़ौदा, खांडवा, ॾिस सभु कुझु विसरे पियो। 8 शहर आहिनि, बड़ौदा थी वियो, इन खां सवाइ नागपुर एंड आदिपुर न एंड बसि मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त बाक़ी जेके शहरनि जा नाला तव्हां चया हिते, अञा अजमेर मां कोन थियो आहे, पर मूं रमेश चेलानी सां हाणे ॻाल्हायो, हुन चयो असीं अजमेर मां इहो ग्रुप तयारु कयूं था। मां बेड़ागर मां ॻोल्हे ॾींदसि। अच्छा, बेड़ागर भोपाल मां आनंद सबदाणीअ भोपाल जी जवाबदारी खई आहे। भोपाल बेड़ागर अलॻि, भोपाल सिटी थींदो न, बेड़ागर अलॻि आहे, त उते वरी ॾाढी सिंधी टोटली सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि। एक्चुअली असां बेड़ागर में हाणे थी आया आहियूं 3, 4, 5 दिसंबर, ऐं अॻु में उते जेके स्कूल हुआ, जेके वॾा स्कूल आहिनि, सिंधी मैनेज्ड स्कूल आहिनि, उते सिंधी कान पाढ़ींदा हुआ, माना पहिरें दर्जे खां या 0 लेवल नर्सरी खां। पर इहा असांजे कोशिशुनि करे लॻातार उन्हनि खे वेनती कंदे, रिक्वेस्ट कंदे, चवंदे नेठि हिन साल खां इहो कमु शुरू कयो आहे। ऐं ॿारनि खे जूनियर सीनियर KG में विद्यासागर स्कूल में बि सेखारींदा सिंधी, त नवनीत स्कूल ऐं मिठी गोविंद स्कूल में बि सिंधीअ जी शुरूआति थी वई आहे पहिरें दर्जे खां वठी। पर असीं चाहियूं था त इहा लहर लॻे, ऐं लहर लॻाइण लाइ हेतिरियूं सारियूं असीं सभु गॾिजी करे कमु कंदासीं। पहिरीं त असांखे कोऑर्डिनेशन कराइण करे हिकु ग्रुप, हिकु टीम हर हिकु शहर में तयारु करणी आहे, ऐं इन जे लाइ तव्हीं ख़ुदि इहो कमु करे, ख़ुदि पाण चाह वठंदियूं त कमु करे सघंदियूं। जे हुन में असांजो चाह न हूंदो, बसि आशा दीदी चयो आहे इन जे लाइ हुनखे थोरो चवणो आहे, करणो आहे, इहा ॻाल्हि मन में न रखी, पाण पंहिंजी ॿोलीअ खे प्यारु करियूं, पंहिंजी जातीअ जे वाधारे लाइ, कम्यूनिटी समाज जे वाधारे लाइ असीं को कमु करियूं, त इन में असांखे पाण ख़ुशी थींदी। सो इन ख़ुशीअ जे ख़ातिर तव्हां इहो कमु ज़रूरु कयो। ऐं 31 जनवरी असां लास्ट डेट रखी आहे। कोऑर्डिनेटर्स खे पंहिंजी ईमेल ID ठाहिणी आहे, जेका अक्सर सभिनी ठाही आहे, सिंधी संगत .नागपुर, सिंधी संगत .आदिपुर .बड़ौदा, ईअं ई। त अहिड़े नमूने सां का ईमेल तव्हांखे जेके वीडियोज़ ईंदा कोऑर्डिनेटर्स खे, उहे वीडियोज़ असांखे वरी
एंड में सिंधी संगत खे असांखे मोकिलींदा। जज असां मुक़ररु कया आहिनि ऐं उहे सभिनी जा वीडियोस ॾिसंदा ऐं 5 विनर्स 5 ॿार खटण वारा ॾिसंदा। उन्हनि खे सुठियूं मार्कूं जिन खे मिलंदियूं उन्हनि खे असीं स्मार्ट वॉचिस ॾींदासीं इनाम। ऐं हर हिकु संस्था खे इहा कोशिशि करणी आहे त हू पंहिंजे पंहिंजे नमूने सां ॿी का गिफ्ट पंहिंजे ॿारनि खे ॾियनि जीअं हू वधीक उत्साहित थियनि। सो तव्हां सभिनी खे मुंहिंजी इहा ई हिकु नंढी कोशिशि में साथ ॾियण जी इहा ई हिकिड़ी महिनती कान चवंदसि, मुजिद सां चवंदसि त तव्हांखे हिन ॻाल्हि में ज़रूरु साथ ॾियणो आहे, छो जो असीं सभई साथी आहियूं। ठीकु आहे न? जय झूलेलाल।